केमिस्ट्री क्लास 10 बाब ॿियो सबक टियों हिस्सो ॿियो आर्हीनियस जे नज़रिए जूं हदूं लिमिटेशंस ऑफ आर्हीनियस थ्योरी। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजा जो लेक्चर जा मौज़ू आहिनि आर्हीनियस एसिड्स एंड आर्हीनियस बेस, आर्हीनियस वारा तेज़ाब ऐं असास, लिमिटेशंस ऑफ आर्हीनियस कंसेप्ट, आर्हीनियस जे नज़रिए जूं हदूं। Acid-base reactions, Arrhenius acid and Arrhenius base will produce water and salt. When an Arrhenius acid reacts with an Arrhenius base, the products are usually water plus a salt. These reactions are also sometimes called as neutralization reactions. जॾहिं Arrhenius वारा तेज़ाब असासन सां अमल कनि था त घणे भाङे पाणी ऐं लूण पैदा कनि था। अहिड़े क़िस्म जे कीमियाई अमलनि खे बेअसरी वारा कीमियाई अमल पिणु सॾियूं था। मिसाल जे तौर ते छा थींदो जेकॾहिं असां हाइड्रोफ्लोरिक एसिड ऐं लिथियम हाइड्रोक्साइड खे मिलायूं त हाइड्रोजन फ्लोराइड जॾहिं पाणीअ में ॻरंदो त हाइड्रोजन आयन ऐं फ्लोराइड आयन में तब्दील थी वेंदो। हाइड्रोजन फ्लोराइड आर्हीनियस जो तेज़ाब आहे। आर्हीनियस जा तेज़ाब उहे शयूं हूंदियूं आहिनि जेकी आबी गार में हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन में इज़ाफ़ो कनि, जॾहिं त आर्हीनियस बेस उहे शयूं हूंदियूं आहिनि जेके आबी गारनि में हाइड्रो ऑक्सिल आयन जी कंसंट्रेशन में इज़ाफ़ो कनि। मिसाल जे तौर ते लिथियम हाइड्रोक्साइड जॾहिं पाणीअ में ॻरंदी त लिथियम आयन ऐं हाइड्रो ऑक्सिल आयन पैदा कंदी। हाइड्रोजन फ्लोराइड पाणीअ जे अंदरि जॾहिं ॻरंदो हाइड्रोजन आयन पैदा कंदो ऐं फ्लोराइड आयन। जॾहिं त लिथियम हाइड्रोक्साइड पाणी में मिलाईंदासीं त उहो पिणु लिथियम आयन ऐं हाइड्रो ऑक्साइड आयन में पैदा थींदो। हाणे छा थींदो त लिथियम हाइड्रोक्साइड मंझां जेका पैदा थियल हाइड्रो ऑक्साइड आयन आहे उहा हितां निकिरंदी ऐं वञी करे हाइड्रोजन फ्लोराइड मां पैदा थियल हाइड्रोजन सां रिएक्शन कंदी, मिलंदी त इहो छा थी वियो हाणे H हिकिड़ी हीअ OH हेॾां ॿ थी वियो H2 हिकिड़ी O, यानी इहो ठही पवंदो हाणे पाणी। हिकिड़े पासे खां फॉर्मेशन ऑफ वाटर थी पवंदी ऐं ॿिए पासे खां बाक़ी बचो असांजो फ्लोराइड आयन ऐं लिथियम। हाणे जॾहिं इहे ॿई पाण में मिलंदियूं त ॾिसो त हिन में पॉजिटिव आयन त आहे पर उहा हाइड्रोजन आयन कोन्हे का, हिन में नेगेटिव आयन त आहे पर उहा हाइड्रो ऑक्साइड आयन कोन्हे का, त यानी हीउ हिकिड़ो लूण ठही पवंदो। सो जॾहिं असां हाइड्रोजन फ्लोराइड ऐं लिथियम हाइड्रोक्साइड खे मिलाईंदासीं यानी असां आर्हीनियस जे तेज़ाब ऐं आर्हीनियस जे बेस खे पाण में रिएक्शन कराईंदासीं त असांखे पाणी ऐं लूण मिलंदो। लिमिटेशंस ऑफ आर्हीनियस कंसेप्ट, आर्हीनियस वारे नज़रिए जूं हदूं। This concept is applicable only in aqueous medium and does not explain nature of acids and bases in non-aqueous medium or gaseous medium. ही तस्वर सिर्फ़ आबी गारनि ते लागू थिए थो, जॾहिं त आबी गारनि खां अलावा या गैसुनि अंदरि शयुनि जे ॻरण ते लागू नथो थिए। मिसाल जे तौर ते हाइड्रोक्लोरिक एसिड पाणीअ जे अंदरि ॻरंदो त हाइड्रोजन आयन पैदा कंदो, इन जे करे पोइ हिनखे असां चऊं था हाइड्रोक्लोरिक एसिड। ईअं ई वरी सोडियम हाइड्रोक्साइड खे जॾहिं पाणीअ में ॻारे ॾिसंदासीं ऐं उहो जॾहिं ॾिसंदासीं त हाइड्रो ऑक्साइड आयन थो पैदा करे त इनखे चइबो आर्हीनियस बेस। पर जेकॾहिं कुझु शयूं मिसाल जे तौर ते कार्बन डाइऑक्साइड आहे उहा मथे हवा में मौजूदु आहे, हाणे उन जे बारे में आर्हीनियस जो कंसेप्ट छा थो चवे, छा कार्बन डाइऑक्साइड तेज़ाबी आहे या असासी आहे, त इन जे बारे में आर्हीनियस जे कंसेप्ट में का बि ॻाल्हि ॿोल कोन्हे का थियल। इहा आर्हीनियस जे कंसेप्ट जी वॾी खोट हुई। नंबर ॿी खोट आहे अकॉर्डिंग टू दिस कंसेप्ट acids and bases are only those compounds which contain hydrogen ion and hydro oxide ions respectively. आर्हीनियस जे नज़रिए जे मूजिबि तेज़ाब उहे शयूं आहिनि जिन वटि हाइड्रोजन आयन हुजे ऐं असास उहे शयूं आहिनि जिन वटि हाइड्रो ऑक्साइड आयन मौजूदु हुजे। It can't explain the nature of compounds like carbon dioxide, ammonia, etc. हिन नज़रिए जे मूजिबि कार्बन डाइऑक्साइड या अमोनिया जी वज़ाहत असां नथा करे सघूं, छो त कार्बन डाइऑक्साइड जे अंदरि हाइड्रोजन आयन कोन्हे का, तंहिंजे करे कार्बन डाइऑक्साइड तेज़ाबी न आहे ऐं अमोनिया जे अंदरि हाइड्रो ऑक्साइड आयन कोन्हे का, इन जे करे अमोनिया जेका आहे उहा पिणु आर्हीनियस जे नज़रिए जे मूजिबि असासी कोन्हे।
which are acid and base respectively. जॾहिं त इहे हक़ीक़त में acids ऐं bases आहिनि. Although this concept has limited scope yet, हिन जेतोणीकि आर्हीनियस वारे नज़रिये जो स्कोप महदूद हुयो, तॾहिं बि it led to the development of more general theories of acid base behavior. पर इन जे करे असां वटि एसिड बेस बिहेवियर जा तमामु वॾा नज़रिया जेके आहिनि पोइ पैदा थिया. हाणे हीअ जेका तनक़ीद आर्हीनियस जे एसिड बेस वारे नज़रिये ते आहे असांजी, उहा इन जे करे बि आहे छो त किताबनि में आर्हीनियस जे कंसेप्ट खे इंतिहाई नेरोली डिफाइन कयो वियो आहे, जेका ॻाल्हि असां अॻ में रखी आया आहियूं. नंबर 3 आर्हीनियस कंसेप्ट में जेका खोट ॾेखारी वई आहे उहा इहा आहे त एसिड्स जे बारे में ॻाल्हि थियल आहे त तेज़ाब ऐं पाणीअ जे अंदरि ॻरंदा आहिनि त उहे हाइड्रोजन आयन जेका कंसंट्रेशन आहे उन में इज़ाफ़ो कंदा आहिनि. जॾहिं त इहो ज़िक्र कोन कयो वियो आहे त इहा हाइड्रोजन आयन जॾहिं पैदा थींदी आहे त उहा पैदा थियण खां पोइ कंहिं पाणीअ जे मालिक्यूल सां मिली करे हाइड्रोनियम आयन में तब्दील थींदी वेंदी आहे. नंबर 3 खोट इहा आहे, hydrogen ions do not exist in water solution. They react with water to form hydronium ions. आबी गैरनि में हाइड्रोजन आयन मौजूदु न आहिनि थींदियूं. इहे पाणीअ सां कीमियाई अमल करे हाइड्रोनियम आयन में तब्दील थींदियूं वेंदियूं आहिनि. असांजो अॼोको लेक्चर पुॼाणीअ ते पहुचे थो. वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.